लाड़काणे में पुलिस जमादार जी पीरसन शहरी मथा सरेआम तशद्दुद करण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो में ॾिसी सघिजे थो त सब्जी मंडी रोड ते पुलिस एहलकार पीरसन के तशद्दुद जो निशानो बणाए रहियो आहे, जॾहिं त मौके ते मौजूद शहरी ख़ामोश तमाशाई बणियल रहिया। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। SSP वाक़े जो नोटिस वठने पीरसन मथा तशद्दुद कंदड़ पुलिस जमादार गदा हुसैन मंगी के मुअत्तल करे छॾियो। SSP मामले जी वधीक जांच लाइ DSP पारस बखराणी के इंक्वायरी ऑफिसर मुक़रर करे छॾियो आहे। आगाही ॾियूं पिया अवां खे। अहम ख़बर आहे, लाड़काणे में पुलिस जमादार जी पीरसन शहरी मथा सरेआम तशद्दुद करण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो में ॾिसी सघिजे थो त सब्जी मंडी रोड ते पुलिस एहलकार पीरसन के तशद्दुद जो निशानो बणाए रहियो आहे। जॾहिं त मौके ते मौजूद शहरी ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। SSP वाक़े जो नोटिस वठने पीरसन मथा तशद्दुद कंदड़ पुलिस जमादार गदा हुसैन मंगी के मुअत्तल करे छॾियो आहे। SSP मामले जी वधीक जांच लाइ DSP पारस बखराणी के इंक्वायरी ऑफिसर मुक़रर करे छॾियो आहे। लाड़काणे में पुलिस जमादार जी पीरसन शहरी मथा सरेआम तशद्दुद करण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो में ॾिसी सघिजे थो त सब्जी मंडी रोड ते पुलिस एहलकार पीरसन के तशद्दुद जो निशानो बणाए रहियो आहे, जॾहिं त मौके ते मौजूद शहरी ख़ामोश तमाशाई बणियल रहिया। तफ़सील मालूम मुनासी रशीद समोखा। रशीद, अपडेट कजो, छा मामलो आहे? रशीद, अपडेट कजो, आवाज़ अचे पियो अवां खे मुंहिंजो। अपडेट कयो पिया। रशीद सां असांजो राब्तो न थी सघियो आहे। लाड़काणे में पुलिस जमादार जी पीरसन शहरी मथा सरेआम तशद्दुद करण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो में ॾिसी सघिजे थो त सब्जी मंडी रोड ते पुलिस एहलकार पीरसन के तशद्दुद जो निशानो बणाए रहियो आहे। SSP वाक़े जो नोटिस वठने पीरसन मथा तशद्दुद कंदड़ पुलिस जमादार गदा हुसैन मंगी के मुअत्तल करे छॾियो। SSP मामले जी वधीक जांच लाइ DSP पारस बखराणी के इंक्वायरी ऑफिसर मुक़रर करे छॾियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। लाड़काणो मां पुलिस जमादार जे पीरसन शहरी मथा सरेआम तशद्दुद करण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। राब्तो कयो आहे रशीद समोसा। रशीद, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? रशीद, अवां मूंखे ॿुधी सघो था? आवाज़ अचे पियो अवां खे?